मुहीर गाल बोल में वज़ीर आला सिंध के गुजारिश तो कयां सिंध हुकूमत के अफ़गाननि के मामले ते सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़े के मामले ते पानी की खोट के मामले ते सिंध जा जेके 12,000 कुल 16,000 मुलाज़िमनि मां 12,000 सिंध जा बरतरफ़ कया विया आहिनि उन्हनि मामलनि ते सिंध हुकूमत पंहिंजो रोल प्ले करे को ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस करे को किरदार अदा करे वफ़ाक़ में वञी कोर्ट में धुर बणिजे अफ़गाननि के रोकण लाइ सिंध हुकूमत रोकण जे बजाय उनखे इजाज़त ॾिनी आहे। ओस्मान बोज़दार चए थो हेॾा न अचो, हीअ चवंदा हलिया अचो, हीअ चवनि था सिंधी जेके अचो था कंदकोट शिकारपुर जेका बाबा थर वारा उहे वापसि वञो, उन्हनि खे खार वारो सोडा वारो पाणी पीआरे भॼाईंदासीं बोड में, उन्हनि खे चवंदासीं वतन कार्ड जा पैसा वञी वठो जेका बाबाद मां, पर जेके धारिया ईंदा इलीगल बम फाड़ींदड़ सेवण में शिकारपुर में शाह नूरानी ते धमाक कंदड़ उन्हनि खे चवंदा भली आया हलिया अचो। लाहौर जवाबु ॾेई छॾियो, पिशावर चई ॿिए पासे वञो जिन जी साॻी ॿोली आहे, हीअ वेठा आहिनि हलिया अचो, छाकाणि त हिननि जूं कमज़ोरियूं हीअ मजबूर आहिनि, हिननि ते केस आहिनि, हीअ का बि ॻाल्हि कंदा हिन केस था ॾेखारे कोई चुप थी वञे, तंहिंजे करे सिंध सरकार हिन अमल में शामिल आहे। अफ़गाननि जे हवाले सां अॼु पहिरीं जेका बाहि भड़काई आहे क़ौमी अवामी तहरीक हिन काड़े में पट ते वेही अलामती बुख हड़ताल जी सॼे सिंध खे सॾु थो ॾियां। सुभाणे खां असीं सॼे सिंध में एहतजाज शुरू था कयूं, पहिरीं अक्टूबर ताईं इहे 30-32 ॾींहं सुभाणे खां वठी सॼे सिंध में एहतजाज ऐं मुज़ाहिरा हूंदा। असीं माण्हुनि खे आम माण्हुनि खे अपील था कयूं त अफ़गाननि जे अचण खे रोकण लाइ उहे पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं सिंध जे ज़मीनुनि जी मालिकी लाइ, सिंध जे पाणीअ जी मालिकी लाइ ऐं सिंध जे मुलाज़िमनि बेदख़ल कयल मुलाज़िमनि जी मालिकी लाइ सॼी सिंध निकिरी अचे। घरे वेठे दाऊं न करे असांखे मुफ़्त मशवरा न ॾे फलाणो केॾां वियो फलाणो केॾां वियो, की असीं अची पटनि ते वेही रहिया आहियूं, ईअं अची पटनि ते वेही रहनि, रस्तनि ते वेही रहनि, चौकनि ते वेही रहनि।